पियो पान पटे सटे बच्चन जो दवाऊं कराए पर तिन ऑफिसरन पुटन चयोस त असां के तुझे दवा कराइण जी ताकत वो वेचारो उतों रोईंदो मोटी आयो कोट वाण के चए जेकॾहिं खुदा ख़ातिर मूंखे 2 रुपया ॾींदो त मिड़े सनियूं सुखियूं टिकियूं हलाईंदो में कुछ फर्क पवंदो मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे वेचारे जो मौत भी पाड़े जे दरवाजे ते वॾी गेट उन जे हेठां दहलीज़ हूंदी आहे पराए दरवाजे ते उन वेचारे पोड़े जो मौत थियो जॾहिं फोत थी वियो त पुटनि ॾे इतला कयूं तव्हांजो अबो फोत थी वियो पुट था चवनि त अबे के जनाज़ो दफनो कफनो तॾो इहो सॼो इंतज़ाम करे छॾियो असांखे जीअं मौक़ो मिलंदो त असां बि ईंदासीं अॼु पुटनि खे अबे जे कफन जे लाइ बि पैसा न आहे अॼु पुटनि खे अबे जे दफनाइण में शिरकत जो वक़्तु बि अॼु पुटनि खे अबे जे तॾे में वेहण जो वक़्तु बि न आहे पोइ इन दौर इन माहौल में ते सभई आलम उन मुजाहिदनि जे लाइ दुआऊं घुरंदा रब इन्हनि जे रिज़्क़ रोज़ीअ में अञा बरकतूं नसीब फरमाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आलमन सगोरन का ॿुधंदा रहंदा हो साईं फरमाईंदा हर गुनाहगार हर डोहीअ जे अज़ाब ऐं सज़ा में रब करीम देर कंदो आहे पर पीउ माउ जे नाफ़रमान जे सज़ा में देर रब करीम न कंदो आहे ओ नौजवान कुछ मां अवां के अर्ज़ करणो तो चाहियां पर वॾड़नि के भी 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुमि आले इल्म जे भरिसां वेठा आहिनि अल्लाह साईं जे इल्म उम्र में बरकतूं नसीब फरमाए ओ वॾो तव्हां दाऊं कंदा हो बच्चा नाफ़रमान थी विया अबे जो चयो नथा वठनि अम्मा जीजल जो चयो नथा वठनि वॾड़नि जो क़सूर आहे जेको शरीयत असांखे सेखारियो आहे शरीयती चवे तव्हां बकम कंदव तव्हांजा बच्चा नाफ़रमान न थींदा पहिरियों कमु इहो आहे तव्हां बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ायो छा पढ़ायो शरीयती चवे तव्हां बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ायो क़ुरान पाक पढ़ाइण जे करे तव्हांजो बच्चो इंशाअल्लाह नाफ़रमान न थींदो नाफ़रमान न थींदो शरीयत ॿियो सेखारियो आहे बच्चनि खे तव्हां हराम खां परे रखो बच्चन के हराम न खारायो बच्चन के हराम न खारायो बच्चन के कुरान पाक पढ़ायो इन्हनि 2 शयुनि जे करे तव्हांजा बच्चा फरमा बरदार थी वेंदा असां वॾा भी पंहिंजो क़सूर मञूं असां वॾा भी पंहिंजूं ग़लतियूं तस्लीम कयूं असां न को बच्चन खे क़ुरान पाक पढ़ायोसीं न को बच्चन खे हलाल खारायोसीं कॾहिं कंहिं यतीम जो माल रहड़े आयासीं कॾहिं कंहिं मिस्कीन जो माल रहड़े आयासीं कॾहिं कंहिं बेवा जो माल रहड़े आयासीं रहड़ रहण लॻी पई आहे छाजे करे जे बच्चन जे लाइ कयूं वञा बच्चन जे लाइ कयूं वञा बच्चा त इहे थी पोयों कफन तफन में भी कोन ईंदा बच्चा त ये थी पोयों कफन दफन में मां हीअं वाइज़नि में चवंदो रहंदो आहे परावा बच्चा रुआरे करे पंहिंजनि बच्चनि जो कई यादि रखजांइ सुभाणे तुंहिंजा बच्चा बि रोईंदा ॿियनि जा बच्चा रुआरे पंहिंजनि जी मिल्कियत ठाहे त पोइ यादि रखजांइ तुंहिंजनि बच्चनि खे बि सुभाणे ओ मुसलमानो मां त वाइज़नि में अर्ज़ कंदो रहंदो आहियां अॼु अबे अम्मा जी ॻाल्हि खुली आहे कुझु अबे खे बि अर्ज़ कबो कुझु नौजवाननि खे बि अर्ज़ कबो ओ नौजवानो जेकॾहिं अबो तव्हांजो ज़िंदा तव्हां शहज़ादा हो तव्हां बादशाह हो अमर जीजल तव्हांजी ज़िंदा तव्हां शहज़ादा हो तव्हां बादशाह हो मां पंहिंजे यकीन सां अहिड़ा
मंज़र बि ॾिठो जेके अबे सां अंगल पाकनि त हे कपिड़ो मूंखे नथो वणे अबे सां अंगल पाकनि त हे रंग मूंखे पसंदि न आहे अबे सां अंगल पोकरई त हे सैंडल बूट मूंखे पसंदि न आहे कॾहिं कपिड़े ते अंगल करण वारो कॾहिं बूटनि ते अंगल करण वारो अमर जीजल सां अंगल पोकरे त न बोड़ में मिर्च घणा थी बोड़ सड़ी वियो आहे मानी सड़ी वई आहे अल्लाह अकबर इन गुनाहगार अखियुनि सां साॻाई माण्हू ॾिठा जेके लटनि खे चकियूं हणी लटा पाइनि पिया लटनि रंग ऐं कपिड़े ते अंगल करण वारो ॾिठोसीं उहो चतिन वारो वॻो पाए पोइ सादो पाए पोइ छो जंहिंसां अंगल पोइ करे उहो यारो हलियो वियो जैसा अंगल पो करे जैसा नखरा पो करे वो दिल पर अबो हलियो वो ही जेको गरम गरम मानियते अम्मा सा फरमाइशूं पो करे दुनिया ॾिठो वो पारो थी माननि ते गुज़ारो करे पियो छो त यकीन हुयो मुंहिंजी अम्मा तेसिताईं न सुम्हंदी जेसिताईं मां ठाहो करे न सुम्हंदुमि हिनखे यकीन हो त मुंहिंजी अम्मा मूंखे बुख ते न सुम्हारींदी अल्लाह अकबर अमर जीजल जे वञण खां पोइ यकीन त सलाए घरवारी बोड़ गरम करे अलाए न ॾे अलाए मानी गरम करे अलाए न ॾे उहो थधो बोड़ खाईंदो पारू तूं मानियूं खाईंदो उन टेम ते जीजल ज़रूर याद ईंदी जॾहिं न पारू था बोड़ खाधव ऐं मां हीअं चवंदो आहियां मां ज़िमेवारी सां थो ॻाल्हायां हीअं बि चवंदो आहियां अम्मा जे हथनि जहिड़ी भाॼी दुनिया जे कंहिं बि होटल में कोन मिलंदी अल्लाह अम्मा जे हथनि जी मानी भले कची मानी हुजई भले बोड़ बि तोखे सही नज़र न अचे लूण मिर्च में बि कसो हूंदई पर यार अहिड़ी भाॼी दुनिया जे कंहिं बि होटल में न मिलंदई छो ये हथ जो कब्र में हलिया विया त वरी अहिड़ा हथ काढो अमड़ जीजल जा हथ जो हलिया विया वरी कोन मोटी ईंदा अबे जहिड़ी शख़्सियत जा हथरा जो हलिया विया वरी कोन मोटी ईंदा ऐं मां हे बि वाइज़र में चवंदो रहंदो आहियां अबे अम्मा खे बुख जे लफ़्ज़ ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे का अबे अम्मा खे रब करीम उन्हनि जे दिलनि में का अहिड़ी त शिक रखी आहे जो अबो ॾिसी सम्झी वेंदो अॼु मुंहिंजे बचे खे को जोखो अम्मा जीजल सम्झी वेंदी मुंहिंजे बचे खे अॼु बुखा मुंहिंजे बचे जो चेहरो ॿुधाए थो पियो मुंहिंजे बचे खे का तकलीफ़ अल्लाह अकबर तॾहिं त सीरत जे किताबनि में लिखियो पियो थी अबे पोड़े जे साम्हूं कॾहिं बि मुंहुं परेशान करे न वेहिजांइ अम्मा जीजल जे साम्हूं कॾहिं बि मुंहुं परेशान करे न वेहिजांइ छाजे करे तोखे त यार निंड वठी वेंदई तुंहिंजे पोड़े अबे खे निंड न ईंदई तुंहिंजी जीजल मां खे निंड न ईंदई अलाए मुंहिंजे बचे जी कहिड़ी परेशानी अलाए मुंहिंजे बचे खे कहिड़ी परेशानी सोचे सोचे पासा वराईंदा सॼी राति अबो अम्मा निंड न कंदा घर में सुम्ही पवंदई तुझे ओजागे तुझे जागण जी तकलीफ़ तुझे घर वारे खे न थींदी पर अबे खे ज़रूर थींदी जंहिं तोखे बाहुनि ते सुम्हारियो हूंदो न अम्मा खे ज़रूर थींदई जंहिंजे हंज में तूं निंड्रा कयूं हूंदियूं न इन झोल वारी अम्मा खे ज़रूर गणती थींदई उन बाह ते सुम्हण वारे अबे खे ज़रूर गणती थींदई अल्लाह अकबर लफ़्ज़ कहिड़ो पोइ तव्हां त पीउ माउ खे बुख जे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे को उन ते मां तोखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो वञा अल्लाह अकबर ओ नौजवानो पीउ माउ खे घटि वधि ॻाल्हाइण वारो अॼु कन खोले ॿुधो ओ
नौजवानो पीउ माओ के गारियूं ॾियण वारो, ओ नौजवानो पीउ माओ जी बेइज़्ज़ती करण वारो, तवज्जो कयो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मां हिकिड़ो नौजवान जो वाक़ियो पढ़ियो। नौजवान पहुचे अधरात जे टाइम ते, जीअं जो मां होटल तो मोटी आयुमि, बुख बि ॾाढी लॻी हुई। अबे जे भव जे करे, अबे जे घटि वधि ॻाल्हाइण जे करे मां होरियां दरवाज़ो बंदि कयुमि। होरियां दरवाज़ो बंदि करण खां बाद में चयुमि बुख बि लॻी आहे, पर जेकॾहिं मां मच्छरदानीअ ॾे या वञी करे मां बोरची खाने ॾे मानी तो ॻोल्हियां, मतां खड़के ते अबो न जागी पवे, मतां मूंखे अबो ॿ टे लफ़्ज़ न ॻाल्हाए विझे, मतां अबो मूंखे तड़का न ॾेई विझे। चवे थो बुख जे हालत में मां पंहिंजे बिस्तरे ते सुम्ही पियुमि। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। 2-3 मिंट मस गुज़रिया। जीअं जो मां बिस्तरे ते सुतो पियो बांह मुंहिंजे मथां पियो, ईअं 2-3 मिंट मस गुज़रिया, मुंहिंजे बांह में हथड़ो पियो, ॿिए कंहिंजो हथड़ो न हो। अखि खोलम त जीजल अमड़ पाण हुई। ओ नौजवान बेक़दरो थी वियो आहे, नौजवान बेक़दरो थी वियो आहे। चए थो अमड़ जी जल जो हथड़ो हो, हिकिड़ो हथु अमड़ जी जल जो मुंहिंजे हथ में हो, ॿिए हथ में जीजल जी मानी हुई। अम्मा जी जल जे ॿिए हथ में मानी हुई। मां जो बांह परे करे अम्मा ॾे निहारियो, चयोमांसि अम्मा छा खणी आई आहियां? चई बच्चा मां मानड़ी खणी आई आहियां। मां त पके मुंहं सां चयोमांसि अम्मा मूंखे बुख कोन्हे, अम्मा मूंखे तलब न आहे। अम्मा थी चवे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, न ॿुधाए त मूंखे बुख कोन्हे। अम्मा जे लफ़्ज़नि ते नज़र कर, चवे थी बुख न हुजे यहाँ त मुंहिंजे आंडनि खे महटा न अचनि हा। अम्मा साइण थी चवे तोखे बुख न हुजे हाँ त मुंहिंजे आंडनि खे महटा न अचनि। मुंहिंजे दिलि खे बेक़रारी न थिया, मुंहिंजे दिलि में बेक़रारी हुई। मुंहिंजे आंडनि खे, मुंहिंजे आंडनि मुंहिंजे हाव खे महटा पिया अचनि। मां सम्झी वियुमि मुंहिंजो जिगर जो बचिड़ो बुख ते आहे, मुंहिंजे जिगर जो बचिड़ो बुख ते आहे। चवे थी पुट मां सम्झां थी तूं मानी न खाईंदी, मां सम्झां थी बच्चा मानी न खाईंदे, मुंहिंजे साम्हूं बग़ैर हणंदे पोइ मां अम्मा जी जल खे निंड ईंदी। पुट मां ईअं न वेंदमि, मुंहिंजे साम्हूं गिर खा त मां अम्मा जी दिलि मां अम्मा जे हाव खे करारो अचे त मुंहिंजे जिगर जो टुकड़ो बुख ते न सुतो। इहे मानी जा इंतज़ार केरु कंदई, इहे वापसी जा इंतज़ार केरु कंदई। अध रात जे टाइम ते मोटींदे दरवाज़े में दीद तुंहिंजे अबे जी हूंदी आहे। अध रात जे टाइम ते मोटींदे दरवाज़े में दीद तुंहिंजे अम्मा पोड़ीअ जी हूंदी आहे। अॼु पोड़े ते रहम नथो करे, अॼु जीजल अम्मा जे मथां रहम नथो करे। अल्लाहु अकबर। बेरहम जी मूंखे ॿी बि ॻाल्हि थी यादि अचे, मां वाइदनि में ॻाल्हि यादि अची वेंदी आहे त ॿुधाईंदो आहे। अॼु अबे अम्मा जी ॻाल्हि खुली आहे त अबे अम्मा जे लिहाज़ सां अर्ज़ु करणु थो चाहियां। अल्लाहु अकबर। मुंहिंजे मदरसे में अलाए कंहिंजे माण्हुनि जो फ़ैसिलो हो, उन्हनि जी ज़ात नथो ॿुधायांव। फ़ैसिलो कंहिंजो हो, ॿिनि ज़ातियुनि जो न हो, ॿिनि क़ौमनि जो न हो, ॿिनि ॻोठ वारनि जो न हो, ॿिनि शहरनि जो न हो। फ़ैसिलो कंहिंजो हो, हिकिड़े पासे ॾो 70-80 साल जो पोढ़ो अबो हो। हिकिड़े पासे ॾो 70-80 साल जे उमिरि जो बाबो पोढ़ो, ॿिए पासे जो जवान 3-4 पुट। अजीब ॻाल्हि आहे। हिकिड़ी धुर पोढ़ो अबो आहे, ॿी धुर नौजवान पुटड़ा। अबे फ़ैसिलो शिकियो हो, मां चयो मान कहिड़ी धुर हवालो ॾियणो शुरू थी करे। पुटनि चयो अवल पीउ जे नाले चयूं, अबो बि नथा चवनि। पुटनि चयो इन खां हवालो वठो न जेको दाहूं थो करे। छा था चवनि? इन खां हवालो वठो, इहो अबे जे नाले पा चवनि।
मां चयोमांसि हया नथो अचे इन जे लाइ चवे थो अबो लफ़्ज़ तुंहिंजे ज़बान ते नथो अचे बाबे जो लफ़्ज़ तुंहिंजे ज़बान ते नथो अचे अल्लाहु अकबर आलमन सगोरन खां तूं ॿुधो आहे कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा थी जंहिंजे वठण सां चप चुमियूं ॾींदा वेंदा थी कुछ लफ्ज़ अहिड़ा आहिनि जंहिंजो नालो वठंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा रब चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा मोहम्मद करीम चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा अबो चवंदे चप चुमियूं ॾींदा अम्मा चवंदे चप चुमियूं ॾींदा जंहिंजे नाले वठण सां चप चुमियूं पा ॾियनि उन्हनि जो को त मक़ाम हूंदो उहे नाफरमान बचा उहे ज़ालिम बचा अबे ॾे इशारो करे चवनि था इन खां पुछा कर जेको दाहूं थो करे अबे खे चवनि जेको 70-80 साल जो पोड़ो हो जेको वीचारो बीमारियुनि में वतल हो उन जो हाल ॾिसी करे मूंखे ॾाढो रहम पियो अचे त कंहिंसां पुटनि फिटायो आहे अल्लाहु अकबर चयोमांसि बाबा हवालो तूं पाण शुरू कर बाबा भला तूं ई हवालो शुरू कर अञा जो ईअं चयो मां सबा तूं हवालो शुरू कर सुॾुकनि में पइजी वियो अशी ॾाड़ीअ मां घोड़ा झोल में हेठि पा किरनि ओ नौजवान हिन मुंहिंजे लफ़्ज़नि ते नज़र कजांइ हिननि मुंहिंजे ॿिनि जुमलनि ते नज़र कजांइ पीउ माउ जो ॾुख में वयल घोड़ो ॾाढो ख़तरनाक थी पीउ माउ जो ॾुख में वयल घोड़ो ॾाढो ख़तरनाक थी इन्हनि आलमनि सगोरनि खां पुछा कर यार अखियुनि जो पाणी ॾिसण में कमज़ोर हूंदो थी अखियुनि जो पाणी पर एॾो ताक़तवर आहे जो अल्लाह जे अर्श खे बि लोॾे छॾींदो आहे हदीस पाक जा लफ़्ज़ ॿुधाए थो एहतज़ बिहिल अर्श मज़लूम मिस्कीन गरीब यतीम बेवाह पीउ माउ जो अखियुनि वारो घोड़ो आहे न इहो जेकॾहिं ॾुख जेकॾहिं वही पवंदो आहे त रब जो अर्श बि हिली वेंदो आहे त नंढो घोड़ो पर लोॾे छा थो आहे त नंढो घोड़ो पर अल्लाह जे अर्श खे लोॾींदो आहे ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो अथव पीउ माउ खे न रुआरियो जीअं जो पोड़े वेचारे ॻाल्हि शुरू कई सुॾका बि भरे पियो रोए बि पियो हुननि ज़ालिमनि खे अबे जे घोड़नि ते शर्म न पियो अचे हुननि ज़ालिमनि खे अबे जे सुॾकनि ते रहम न पियो अचे मां सोचां पोइ हिननि बचनि जे लाइ पीउ माउ केॾो थो मरंदो करंदो वधे न को सावण खे निहारे थो न को सियारे खे निहारे थो जून जी गर्मी हुजे त बि बचनि जे लाइ अबो लोड़ींदो आहे अल्लाहु अकबर जनवरीअ जा सीउ हुजनि त बि बचनि जे लाइ लोड़ींदो आहे न सर्दीअ खे ॾिठई न गर्मीअ खे ॾिठई फ़क़ति इन खे खाली वेंदुमि त बच्चा छा खाईंदा छा ते नज़र हूंदसि अबे जी फ़क़ति हिकिड़ी नज़र हूंदी मां जो खाली वञा खीसा खाली खयूं वञा नड़ो पुटड़ो मूंखे चिंबड़ी पवंदो नड़ी न्याणी मूंखे चिंबड़ी पवंदी उन जे लाइ पंहिंजो मुंहुं बि कोन धोईंदो हथ मुंहुं बि न धोईंदो भल उन्हनि जे लाइ नड़नि जे लाइ शइ वठंदो उन खां बाद में उन्हनि जे खाधे पीते जो इंतज़ाम कंदो अबे खे बच्चनि जे पेट जी ॻणती पर बच्चनि खे काई ॻणती कोन्हे का खोड़ ईअं बि थियो आहे पीउ माउ बुख ते सुम्हंदो चवंदो ख़ैर आहे पर बचड़ा कुझु खाई पी सघे बच्चा नंढा हा तॾहिं बि पीउ माउ बुख ते पोइ सुम्हे अॼु पुटु जवान थियो उहो पंहिंजे बच्चनि सां थो खाए पीउ माउ वरी बि बुख ते था सुम्हनि
पियो वेचारो ॾिसे थो मन मुंहिंजे बच्चे खे रहम अचे अम्मा वेचारी ॾिसे थी मन मुंहिंजे बच्चे खे रहम अचे अल्लाह अकबर अल्लाह अकबर जीअं जो वेचारे पोड़े ॻाल्हि शुरू कई सुरका बि भरे पियो रोए बि पियो मां चयोमांसि बाबा ॻाल्हि त पूरी कर रोई करे चवे थो हिननि बच्चनि जे करे मां पंहिंजा ॿाहिरि फिटाए छॾिया मौलवी साहब हिननि बच्चनि जे करे मां पंहिंजे चाचनि सां फिटायो मां पंहिंजे मामनि सां फिटायो ॿाहिरनि सां फिटायो सभु छॾे ॾिनमि हे मुंहिंजा बच्चा नंढे हूंदे बि हरकती आओ कॾहिं हुन सां जहिड़ो कॾहिं हुन सां जहिड़ो मां पंहिंजा बि सभु फिटाए छॾिया जो मैं सभु कुझु हलिया वञनि ख़ैर पर मुंहिंजा बच्चा ख़ुशि रहनि पंहिंजा रोआर महीननि जे करे मुंहिंजा बच्चा ख़ुशि रहनि चवे थो अॼु बच्चा मुंहिंजा जवान थिया बच्चनि जे जवान थियण खां बाद में जीअं जो वॾड़ा थिया फरमाइश कयूं त असांखे ज़मीन विराए ॾे बोल साहब पटे सटे बच्चन के पढ़ाए में हर एक जी जुदा जुदा चाय छायम पंहिंजे लाइ छड़ो हिकिड़ो कमरो छॾियो अल्लाह अकबर ओ नौजवानो ॾुख सां इहे जुमिला चवणा पवंदा आहिनि अॼु जंहिं जाइ ते वञूं था पीउ माउ जे नाफ़रमाननि जूं दाऊं थी मिलनि पोड़ो वेचारो रोई करे दाऊं थो पियो ॾे चवे थो वञी करे हिकिड़ो कमरो बचियो आहे जॻहूं त विराए ॾिनी मान प्लाट बि विराए ॾिना मान नियाणियुनि जे करे मां हिकिड़ो कमरो छॾियो जेकॾहिं मुंहिंजे लाइ सुभाणे नियाणियूं घुमण आयूं त मां काथे विहारींदोमान नियाणियुनि खे कुझु ॾियणो न ॾिनो न प्लाट मूं नियाणियुनि खे ॾिनमि न ज़मीन मूं नियाणियुनि खे ॾिनमि विढ़नि पिया त उन्हनि खे कुझु बि हिननि खे विराए सभु कुझु ॾिनमि नतीजो इहो निकितो जेको कमरो बचियो आहे उन ते बि मुंहिंजा पुट जहिड़ो कयूं बीठा चवनि था इहो जेको पंहिंजे लाइ कमरो रखियो थी इहो बि असांखे दादा जो पुटनि जो जहिड़ो लॻो पियो आहे जेको कमरो रखियो थी इहो बि असांखे ॾे चयो माने तव्हांखे सभु कुझु ॾियां मां पोड़े जे लाइ छा बचंदो मुंहिंजे मोह खां पोइ तव्हां सभु खणी वञिजो हाणे जहिड़े त मूंखे काथे शाम वारी जाइ छॾियो जहिड़े त काथे खट जे रहण वारी जाइ छॾियो अल्लाह अकबर सुभाणे जो मुंहिंजो नियाणियूं घुमण अचनि कई जाइ ते त 2-3 मिंट मां पंहिंजे नियाणियुनि खे विहारिया चवे थो मां मनो कई मान हली कमरो न ॾींदो मां राति जो टाइम आहे ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे ॾाढो ॾुख जो दास्तान आहे अल्लाह साईं असांजे नौजवाननि खे छल हिदायत नसीब फरमाए चए थो राति जो 1:30 बजो टाइम आहे इन्हनि ज़ालिमनि पुटनि मुंहिंजी खट उन जाइ तो खई अल्लाह 1:30 बजे जो टाइम आहे ज़ालिमनि मुंहिंजे खट जे पावन खां वतो इलाज पोइ कया मान इलाज पोइ कया त अहिड़े सर्दीअ वारे मौसम में मां काॾे वेंदुमि टक बाजनि मां रोवां पियो अल्लाह हेठा कपाजनि खिलंदा पहलनि मां रोवां पियो मुंहिंजी खट ॿार खयूं पा वञनि हिननि जूं घरवारियूं खिलनि पियूं मां रोवां पियो मथे मुंहुं करे चवां पोइ ओ मुंहिंजा अल्लाह मां त अहिड़े घड़ीअ जे लाइ दुआऊं कोन घुरियूं मां ओ मुंहिंजा अल्लाह मां त अहिड़े टेम जे लाइ बचा कोन घुरिया मां साईं मुंहिंजी खट त रखूं ॿार घिटीअ में उछलाए आया जो मान मां बीमार तव्हांजो अशी ॾाड़ीअ वारो अबो कंहिंजे दरवाज़े ते वञा खट साम्हूं पई आहे अंदरूं टक मां ॿुधां पियो घिटीअ में खट उछले आया हिन जा टहक मां ॿुधां पोइ पर मुंहिंजे सुॾुकनि ते रहम अल्लाह अकबर अब्बनि जे नसीहत जे लाइ बि थोरी इन ॻाल्हि में के
इन गाल में गाल दी छो त अबो भी चवंदो आ मां पंहिंजे पुट के खुश कयां मां पंहिंजे बच्चे के खुश कयां अबे जी नज़र भी न्याणीअ ते न हूंदी आ अबो न्याणीअ जो न सोचींदो आ अबो भी पुट जे लाइ सोचींदो आ चवे थो ओड़े पाड़े में मुंहिंजूं न्याणियूं पढ़ण लाहूं लुड़ते जो खलक उथी आई हर को पो ॾिसे फलाणो घिटीअ में पियो आ उनजी खट घिटीअ में पई आ चवे थो या ख़बर जीअं जो मुंहिंजे न्याणियुनि खे पई मुंहिंजे न्याणियुनि जे पेरनि में चोपल बि कोन रोअंदियूं आहियूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर जीअं जो न्याणियूं आहियूं का हेॾो चिंबड़ी वई का पंहिंजी पोती लाहे करे मुंहिंजा घोड़ा पीओगे पंहिंजे सीने सां मां अब्बा खे लाहे थी अब्बा ग़लती न कर जेकॾहिं तोखे उन्हनि घर मां कढी छॾियो असां बि ॼण त तुंहिंजा ई पुटनि कढी छॾियो तुंहिंजी ख़ैर आहे असां बि त तुंहिंजा ई बचा आहियूं असां सां बि गन ॾिना हूंदा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चए थो न्याणियूं मूंखे पंहिंजे घर वठी वयूं हाणे मां न्याणियुनि जे घर रहंदो आहियां न्याणियूं मुंहिंजूं दवाऊं बि कराईंदियूं आहिनि न्याणियूं मुंहिंजो इलाज बि कराईंदियूं आहिनि साईं मूंखे कुझु न खपे छड़ो रहण जे लाइ कमरो खपे जात्रा मुंहिंजा बीको मज़ाक पोइ सुभाणे जेकॾहिं चई विझनि त पुट ने न रहे हेॾे असांजे काॾे आयो आहे पोइ फ़क़ति मां न्याणियुनि जे लिहाज़ सां त ॾिसां थो त मुंहिंजे न्याणियुनि एॾी ख़िदमत कई आहे जो मां सोचियो बि न हुंदुमि त मुंहिंजे न्याणियुनि खे रब तौफ़ीक़ एॾी कीअं ॾिनी ओ मुसलमानो ओ नौजवानो अल्लाह जो वास्तो तव पीउ माओ जी पौरत तव पीउ माओ जी पौरत तव अशी दाढ़ी वारनि खे बि चवां थो जेकॾहिं तव्हां बराबरी न कई त सुभाणे रोअणो पवंदो जेकॾहिं तव्हां बराबरी न कई त सुभाणे तव्हांखे मां इहे वाक़िया वाइदनि में ॿुधाईंदो तो रहां मन कंहिंजे दिलि में रहम अची वञे मन कंहिंजे दिलि में बाज अची वञे ॿाहिरनि खे बि चवंदो रहंदो अल्लाह जो वास्तो अथव मुस्लमानो पंहिंजे भेनरुनि न्याणियुनि जो ख़्यालु कयो ओ भाइरो पंहिंजे भेनरुनि न्याणियुनि जो ख़्यालु कयो अशी दाढ़ीअ वारो पंहिंजे न्याणियुनि खे हक़ ॾियो ताज़ो मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ण में यार ॿुधण जहिड़ो आहे उन्हनि भाइरनि जे लाइ जेके भेनरुनि सां ज़ुल्म कंदा थी उन्हनि भाइरनि जे लाइ जेके भेनरुनि जा हक़ खाधी वेठा थी वाक़ियो उन्हनि जे सम्झाइण जे लाइ आहे जेके भेनरुनि खे अज़ाब सम्झंदा थी अल्लाहु अकबर मां हिकिड़ो ताज़ो वाक़ियो पढ़ियो वो शख्स तो चवे 7 साल गुज़री विया मां भेण जे दरवाज़े ते न वयुमि पीउ एॾा साल काथे लाहींदो बीमार हूंदो न पाण खणाए बि चवंदो त न्याणीअ जो मुंहुं त ॾेखारे भाउ मर्ज़ीअ वारो असां ॿाहिरि जॾहिं जवान थींदा हूं असांखे भेनरुनि जूं ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि असां ॿाहिरि जॾहिं जवान थींदा हूं त असांखे भेनरुनि जा थोरा विसरी वेंदा थी यार वॾी भेण त मां वांगुरु शाम थींदी थी भेनरूं त पंहिंजे भाइरनि जे मथां मरंदियूं गरंदियूं रहंदियूं आहिनि अल्लाहु अकबर तवज्जो कर तुंहिंजा चंद मिंट वठणु चाहियां थो पियो उन भेण जो मां वाक़ियो ॿुधाइण थो चाहियां उन भाउ जे बेवफ़ाईअ जो वाक़ियो ॿुधाइण थो चाहियां चए थो 5-6 साल गुज़री विया मां पंहिंजे भेण जे दरवाज़े ते न वयुमि अम्मा मूंखे चवे पुट हेॾा साल थी विया आख़िर तुंहिंजी भेण आहे छो भेण जो दर अचण वञण छॾे ॾिनो थी मां वञा त मुंहिंजी घरवारी वॾो करे उन घरवारी जे वॾे जे करे मां भेण वटि अचण वञण छॾे ॾिनो घरवारी हिकिड़े ॾियारे मूंखे तां ॾिनी मां
मुखे तां थी रहे त तुझे भेण जे बच्चन ॾाढो परेशान कयो कॾहिं कहिड़ो सामान था भञी वञनि कॾहिं कहिड़ो सामान था भञी वञनि कॾहिं टेकी था भञी वञनि कॾहिं पलव था भञी वञनि इहे ज़ाल मुंहिंजे भेण जे बच्चन जे लिहाज़ सां दाऊं पई ॾे पर मुंहिंजी घरवारी हिकिड़ी ॿी तां ॾिनी मूंखे चई तुंहिंजी माउ असांखे सुञो कंदी दादी चवे घरवारी चवण लगी तुझी माउ असांखे सुञो कंदी पुछा कई मां त शामे मुंहिंजी माउ सुञो कंदई तोखे ख़बर न आहे मां अखियुनि सां ॾिसां थी जॾहिं बि तुंहिंजी भेण घुमण ईंदी आहे तुंहिंजी माउ लिकाए हुनखे साबुण ॾींदी आहे तुझी भेण जॾहिं घुमण थी अचे तुझी माउ हुनखे लिकाए चांवर अटो ॾींदी आहे तुझी भेण जॾहिं बि घुमण ईंदी आहे कॾहिं हुनखे लटो कपिड़ो थी ॾे ऐं तुंहिंजी माउ खे मां अखियुनि सां ॾिठो आहे पंहिंजे नियाणीअ खे ख़र्चूं बि ॾींदी आहे असांखे एॾा ज़मींदार आहियूं छा कॾहिं खंडु थी ॾे कॾहिं पती थी ॾे कॾहिं चांवर अटो असां पाण मिसकीन ग़रीब के मां ईअं न पोइ सोचां त अम्मा न ॾींदी त ॿियो केरु ॾींदी अबो हुजे हा त अबो पंहिंजे नियाणीअ खे खाली न मोटायां अॼु अबो न आहे अमड़ बि आया त अबो बि अम्मा त नियाणीअ खे खाली दरवाज़े तो न मोटाईंदी पर घरवारीअ जे तव्हांजे करे मूंखे ॾाढो गुस्सो अची वियो चवे तो हिकिड़े ॾियारे मुंहिंजे भेण जे बच्चन मुंहिंजे घर जो वॾो नुक़सान कयो नुक़सान कहिड़ो कयूं मां वॾी टीवी वठी आयो रंगीन उहा टीवी भञी विधऊं जीअं जो मां घर में पातो में मुंहिंजे घरवारीअ जी तां शुरू थी वई त तूं मुंहिंजे तां खे वरनाए नथो नंढा नंढा ज़्यान तो तूं ॾिसी ॿुधी मगज़ जे पोयों कढी पोइ छॾे दिलि जे पोयों कढी पोइ छॾे कननि जे पोयों कढी पोइ छॾे अॼु हे वॾो ज़्यान आहे चवे थो मूंखे बि ॾाढो गुस्सो आयो हेॾो मुंहिंजी भेण वेठी आहे हेॾो मुंहिंजी अम्मा जी जल वेठी आहे अम्मा खे चए पंहिंजे धीउ खे चयो साल में छड़ो हिकिड़ो दफ़ो घुमण ईंदी कर भेण ईंदी ॿिए टे हफ़्ते अम्मा ने चकर ॾेई वञे असां ने चकर ॾेई वञे पर मां छा चयोमांसि अम्मा खे चयो मैं कावड़ में चयोमांसि साम्हूं मुंहिंजी भेण बि वेठी हुई पंहिंजे नियाणीअ खे चयो पंहिंजे धीउ खे चयो साल में हिकिड़ो दफ़ो अचे महीने ॾेढ में ॿ दफ़ा टे दफ़ा थी अची वञे कॾहिं कहिड़ो ज़्यान कॾहिं कहिड़ो ज़्यान कॾहिं कहिड़ो ज़्यान जे पोइ लफ़्ज़ चवां पोइ भेण कुझु बि न चवे कुझु बि न पई चवे पर हुनजे अखियुनि मां नीर वहनि पिया अबो हुजे हाँ तेरा लफ्ज़ न चवे हाँ अबो हुजे हाँ तेरा जुमला न चवे हाँ त साल में हिकिड़ो दफ़ो अची जाए मां पंहिंजे अम्मा खे चए तुंहिंजी बि शिकायत मूंखे मिली आहे अम्मा चयो कहिड़ी तुंहिंजी मुंहिंजी शिकायत तोखे मिली आहे जे मूंखे शिकायत इहा मिली आहे त तूं धीउ खे कॾहिं सौदो थी ॾे कॾहिं पैसा थी लिकाए ॾे अम्मा चवण लॻी मां न ॾींदीमांसि ॿियो केरु ॾींदुसि मूंखे चई तोखे छा थी वियो आहे छो अखियुनि ॿूट थी वियो आहे नियाणीअ जे लाइ चवे त हिनखे कुझु बि न ॾे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मां जीअं जो अम्मा खे चए वरी मुंहिंजे घर जे सामान खे हथड़ो न लाइजांइ पंहिंजे धीउ खे मुंहिंजे घरऊं कुझु बि न ॾिजांइ कुझु बि न ॾिजांइ अम्मा जे अखियुनि मां बि पाणी वहे पियो मुंहिंजे भेण जे अखियुनि मां बि पाणी वहे पियो ख़ुशी कुझु बि कोन 4 बजे शाम जो टाइम थियो मुंहिंजी भेण पंहिंजे बच्चन खे संभरायो मुंहिंजी भेण चयो त पोइ ते मुंहिंजे बच्चन जा इम्तिहान था हलनि अदा मूंखे स्टेज ते छॾिया मां पकी दिलि सां चयोमांसि क़िस्मत सां इहा राति त रहो पकी दिलि सां दिलि त कोन पई चवे त राति रहण जे लाइ चवांसि मां चयोमांसि दादी राति रहो चए मुंहिंजे बच्चन जा इम्तिहाननि पोइ बि ईअं नथी चवे त कहिड़े मुंहं सां रहां तूं छा छा चए भेण न भाव जो ऐब लिकाए त ॿियो केरु लिकाईंदो बच्चन जो ऐब अम्मा न लिकाए त ॿियो केरु
ये रिश्ता अजीब थी, ये रिश्ता अजीब थी। अल्लाह सही चल तो के मुके इन्हनि रिश्तनि जो कदर नसीब फरमाए। आमीन चा इन्हनि रिश्तनि जो तोखे मुके कदर नाहे बेकदरा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। तवे तो बाटे ॾींहं गुज़रिया असां भाइरनि पाण में ज़मीन विराइण जे लाइ असां गॾु थियासीं। अम्मा बि मुंहिंजे भेण खे घुरायो, होॾो भेण वेठी आहे, भाइर जीअं जो ज़मीन पा विरायो। मां चयो मान त मां भेण खे गिराट बि न ॾींदोमांव। अम्मा पई चवे तव्हांजे अबे जी न्याणी आहे, तव्हांजी सॻी भेण आहे, वॾी भेण थी मूंखे चवण लॻी छो तूं ईअं बेहयाओ थी वियो आहे? तोखे भेण कुलनि ते खणी करे घुमायो आहे, तोखे भेण निंड्रा करायूं थी, तोखे भेण पिंगा लोॾे करे तोखे सुकून करायो। चवे तो मां का बि ॻाल्हि न ॿुधी मान। चयो मान मूंखे ज़मीन पूरी ॾियो, मां भेण खे कुझु बि न ॾींदुमि। भेण वेचारी न पई कुझे छड़ो अखियुनि मां पई पई पाणी वहाए। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। असां ॿारनि पाण में ज़मीन विराए छॾीसीं। असां भाइरनि पाण में ज़मीन विराए छॾीसीं, पर हालात हालात ज़रूर फिरंदी आहे। हालात सदाईं हिक जहिड़ी न हूंदी आहे। चवंदो आहे कॾहिं भरनि में कॾहिं चपटीअ में, हालात हिक जहिड़ी न हूंदी। चए तो हालात मटिजी वई, हालात मटिजी वई। मुंहिंजे वॾे पुट खे टीबी वकोड़े वई, मुंहिंजे वॾे पुट खे टीबी वकोड़े वई। उन टीबीअ जे करे जेका ज़मीन मिली खपाए में बच्चे जे इलाज ते, पोइ ख़बर पवे पई त बच्चा प्यारा ज़मीन जेका हिस्से में आई पंहिंजे बच्चे जे बीमारीअ ते खपाए। घर में जेको सोन हो विकिणी करे पंहिंजे बच्चे जे बीमारीअ ते खपाए में मुंहिंजे बच्चे खे फ़र्क़ु न पियो पवे, मुंहिंजे बच्चे खे फ़र्क़ु न पियो पवे। जे पोइ लख व्याज ते वत में बच्चे जे इलाज जे लाइ लख रुपयो व्याज, सोन वयो, सामान वयो, ढोरो ढगो हो वयो, पर पोइ बि मुंहिंजे बच्चे खे फ़र्क़ु। हालात मटिजी वई। हाणे मां पाण खाधे में परेशान, बच्चे जे बीमारीअ में परेशान। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अजीब ॻाल्हि तो ॿुधायां यार, तवज्जो कजांइ तवज्जो कजांइ। भेण अल्लाह जे तरफ़ खां केॾी नेमत आहे। जे तो मंझंदि जो टाइम आहे, मंझंदि जो टाइम आहे, मां पंहिंजे कमरे में वेठो आहियां, मथे खे हथ ॾिनो पियो आहे, रोआं थो त हाणे मां काॾे वञा, हाणे मां कंहिंखे चवां। रहायो बि कंहिंसां कोन्हे, पटे सटे मां कर्ज़ बि खयो आहे। हाणे को बि मूंखे बच्चे जे इलाज जे लाइ पैसा न ॾींदो। असां खां खाधो पीतो त विसरी वियो, छड़ो साम्हूं बच्चे खे पिया था ॾिसूं। बच्चे जी तकलीफ़ असांखे ॾाढो परेशान कयो। जे तो मंझंदि जे टाइम ते मां जीअं जो निहारियो, मुंहिंजी साॻी भेण अचे पई। अल्लाहु मां जो मंझंदि जे टाइम ते गर्मीअ में निहारियो, साॻी मुंहिंजी भेण अचे पई। वरी बि मुंहिंजे भेण जे अचण वारे टाइम ते अञा बि मुंहिंजे दिलि में साॻी ॻाल्हि। मां सोच में मां पाण मरां थो, अलाए छा वठण आई आहे। वरी बि मां इहो ई सोचियुमि त मां पाण मरां थो, बच्चनि जी बुख जी कयां, बीमारीअ जी कयां। वरी हीअ आई आहे, अलाए छा घुरण, अलाए छा मसइलो। मुंहिंजे घर वारीअ खां पुछा कई मुड़ुस काॾे वियो थी? उन चयसि अंदरि भाणे वेठो अथई। माण्हू सुञो थींदो आहे त घर वारी बि हथ पटे वेंदी आहे। मुंहिंजे घर वारी चयसि अंदरि भाणे वेठो थी। जंहिंमहिल तंहिंमहिल वेठो पंहिंजे मुंहुं वेठो, अलाए छा थो सोचई। चवे थो जीअं जो मुंहिंजी भेण मुंहिंजे मथां आई, जीअं जो मुंहिंजी भेण मथां आई, पंहिंजो हथ जो मुंहिंजे मथे ते रखियो आहे।
मुझे भेण जो हथ जो मुझे मथे ते आयो ये समझ में मुझी अम्मा कब्र मो जणो निकरी आई आ उन हथ में एडो त मुखे प्यार महसूस हो उन हथ में एडो त मुखे रहम महसूस हो उन हथ में एडी त मुखे बाज महसूस थी मुझे मथे जे वारन में हथड़ो फेरण लगी आहे त कलो को छोकरो हे हाल शो कयो थई ये मथे में हथड़ो भी फेराए पई कलो को छोकरो तो के कुलन ते खणी करे घुमायो तो के झोलन में नंढा कराया में तो के कल कलो गाड़ी रांदियों खेडाया में अड मुखों भी कुराड़ो तो लगे पियो छा गलती ओ छा गाल थी चवे तो मां कुछ भी न पहुंचवास अधी मुझे मथे ते हथड़ो फेराए पई उन टेम ते मुझे भेणो हेडे भी निहारियो मुझे भेणो हेडे भी निहारियो हथ में हिकड़ो पटो हथू न वो हथ खोले करे जी जो पटू खोलई उन पटूअ में सोन हो अल्लाह उन पटू जो खोले उन पटूअ में सोन हो चवे थी गलती न कर मां भेण अञा तुझी जिंदा आया मुखे चई तू गलती न कर नंढे हूंदे भी तोखे पालियो मां नंढे हूंदे भी तोखे मां तुझे रोवण के खिलण में तब्दील कयो मां घबराए न अञा मां अम्मा जे जाए ते जिंदा आया अम्मा तुझो हेड़ो हाल न दिसी सके हां मां वरी भेण तुझो हेड़ो हाल किए दिसी सकंदी मां सोनो खणी आई आए झुमक खणी आई आए वाला खणी आई आए घबराए न है सोनो वट खपाए करे पंजे बच्चे जो इलाज कराए जाए अल्लाह हे मां सोन खणी आई घबराए जाना हिकड़ी गाल थी चवे पंहिंजे घरवारी के न बुधाए जा मां त मुर्स को लिकी खणी आई मां त बच्चन को लिकी खणी आई मां त मुझे मुर्स के खबर पवे मुझो मुर्स नाराज थी वने चवे थी अञा भी न घबरा अञा मुंडियूं ऐं फुली पोते छॾे आई झुमक थी हे वाला थी खपाए पंहिंजे पुट जो इलाज कर ईअं न चओ त बस इहो अञा पोइते रहला चवे थी मूंखे पंहिंजो सोन खां वधीक तुंहिंजा बच्चा प्यारा केर भेण जंहिंखे रोआरे पोइ कढे चइबो मूंखे रोई करे चवण लॻी अदा ग़लती न कर मां वेठी उन खां बाद में चवे तो वरी मुठ जो खोलई त मुठ में 22-23 उन में 10 जा भी नोट 20 जा भी नोट 50-100 जा भी नोट वेरल मुझे भेणो जेके रुपयो करे गॾु कया मुझे भेण जेके रुपयो करे गॾु कया उहे 22-23 भी मूंखे लिकाए हथ में ॾिने जे वञो जल्दी कर पंहिंजा वार बि ठाराया जल्दी कर पंहिंजो हाल तब्दील कर वञ बाज़ार मां गोश्त वठी आ ॿारनि खे खाराए जंहिंखे मां बुख ते पोइ कढां जंहिंखे मां रोआरे पोइ कढां उहा भेण चवे थी वठो हे पैसा 4 मां गोश्त भी वठी आ तड़ भी करे आ वार भी ठाराया तुझे बच्चन खाधो त मुझी रग रग ठरी पवंदी चवे तो जॾहिं जो पैसा उहे मां वता मास मुझे पुठिया ते हथड़ो घुमाए करे मुझे निड़ ते जीअं जो चुमी ॾिनई अल्लाह उन भेण जी चुमी मूंखे रुआरे विधो मुंहिंजो हाउ पो फाटे रोई करे पंहिंजो करे पान पकड़े करे चुमे ओ नामाकूल ओ वकिल जानदा तूं त न्याणीअ जो दुश्मन हुए न्याणीअ बच्चन खां लिकाए तो वटि सभु कुझु खणी आई चइबो वॾी ॻाल्हि इहा हुई मुंहिंजी भेण जीअं जो मोटी पेरन में नजर कई मास मुझी भेण जिए जो पैसा दई सोनो दई मोटी पेरन में नजर कई मास चोपल सागी शिगल पातल हसे मुझे भेण के चोपल तशगल पातल कैन जे जाए ते कपड़ो लगल मां पांजे भेण जे मथे जे पोत
पोती ते नजर कई पोती हुतों तो फाटल कातों चतियों लगला पान के पांजो गरेबान पकड़े करे चवे मां पांजो हेड़ो हाल पर पोपी तुझो घर भरियो वा ओ भाईरो अब्बे जो मोए खां पोइ अब्बे जी जगह संभालिया ओ भाईरो अब्बे जे मोए खां पोइ अब्बे जी जगह संभालियो भेनरुनि खे तव्हां ख़ुशि रखंदो त रब तव्हां खे ख़ुशि रखंदो ओ वडड़ो अवां के भी अर्ज तो कयां त अल्लाह जो वासो तव न्याणियुनि जी पारत तव अल्लाह जो वासो तव न्याणियुनि जी पारत तव यार न्याणी ख़ुशि हूंदई तोखे दुआऊं ॾींदई ओ नौजवान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक तव्हां के हर आलम सगोरो ॿुधाईंदो रहंदो आहे साईं फरमाईंदा जंहिंजे मथां पोइ अम्मा राज़ी ते अल्लाह राज़ी सुभान अल्लाह केॾियूं बि नेकियूं कर अल्लाह खे राज़ी करण जे लाइ केॾा बि अमल कर पीर मां नाराज़ थी न रब वटि कुझु बि क़बूल न थिए साईं वेठा तमां तज़ी करा रिज़ल रब फी रिज़ल वालिदैन व सख्त रब फी सख्तिल वालिदैन फरमायो जंहिंजे मथां अबो अम्मा राज़ी ते अल्लाह राज़ी ओ नौजवानो पीर माओ जे दुआ पीर माओ जे ज़ुबान मां दुआऊं खटो पीर माओ जे ज़ुबान जे बददुआउनि खां बचो कॉन्फ्रेंस जो उन्वान तो शान अहल बैत हो अब्बे अम्मा जी जो गाल खुली आई अब्बे अमर जो उन्वान जो निकरी आयो अवां जे साम्हूं कुझु ॻाल्हियूं अब्बे अम्मा जे लिहाज़ सां अर्ज़ु रखियमि नौजवानो वाइदो कयो त पीउ माउ सां न उचाईंदासीं पीउ माउ खे दुख न ॾींदासीं पीउ माउ जे अखियुनि मां पाणी न वहाईंदासीं रब साईं मूंखे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए